सिंध में अॼुकल्ह बाशऊर ऐं पढ़िया लिखिया माण्हू टारगेट ते आहिनि। हिकिड़नि खे चूंडे चूंडे क़तलु कयो पियो वञे त ॿिया वरी पुलिस ऐं बासरनि जे निशाने ते आहिनि। नौशहरो फिरोज़ ज़िले जे ॻोठ कोड़ो ख़ान लाशारीअ जो रहवासी उस्ताद पिणु मुबैना तौरु कूड़नि केसनि जे ॼार में फासी जेल भोॻे रहियो आहे। पंहिंजे इलाइक़े में ज़हीन शागिर्द तौरु सुञाणप रखंदड़ ज़ाहिद लाशारी ताज़ो ई PhD तौरु भर्ती थियो हो। ज़ाहिद लाशारी ॻोठ जो वाहिद छोकिरो आहे जंहिं आला तालीम हासिल कई। ज़ाहिद लाशारी MPhil करण बाद हाणे PhD जी तयारी करे रहियो हो। इल्म सां प्यार कंदड़ ज़ाहिद लाशारी तालीम जी दौलत पाण ताईं महदूद रखण बदिरां ॻोठ जे ॿारनि खे सुठी तालीम ॾियण लाइ पाण पतो ॾींदो रहियो आहे। वारसनि जो इल्ज़ाम आहे त ॻोठ में हलंदड़ संगावती तकरार ते गोलियूं हलाइण जे इल्ज़ाम हेठि खेसि केस में मुख्य जवाबदार तौरु नाहक गिरफ़्तार कयो वियो। सर, मुंहिंजो नालो आफ़ाक़ अली आहे। मां बाय कास्ट जेको आहे सो लाशारी, डिस्ट्रिक्ट नौशहर फ्रोताल को भिरिया। तव्हां पाण छा था कयो? सर, मां फाइनल ईयर जो स्टूडेंट आहियां बॉटनी डिपार्टमेंट यूनिवर्सिटी ऑफ सिंध में। तव्हांजे चाचे जो नालो छा आहे? तारुफ़ करायो, छा कंदो आहे ऐं छो हुनखे पुलिस गिरफ़्तार करे वई आहे? सर, चाचा साईं जो नालो मिस्टर ज़ाहिद अली लाशारी, MPhil स्कॉलर मेहरान यूनिवर्सिटी खां, BS हुनजो थियल आहे सिंध यूनिवर्सिटी खां ऐं एलिजिबल फॉर द PhD। सो पुलिस जेको आहे सो असांजे ॻोठ में मसइलो मुख़्तसिर जेको आहे सो काफ़ी माना टाइम खां हलंदो पियो अचे। उन में जेको आहे हुनजो को बि ॾोह न हो ऐं उन में जहिड़े में हू आहे बि कोन। उन खां पोइ हू ॿाहिरि घर खां निकितो त उनखे पुलिस जेको आहे सो गिरफ़्तार करे वई। उन खां पोइ उनजो FIR में नालो अची वियो आहे। जंहिंजे हथ में कलम ऐं किताब हुजे उहो कॾहिं बि कंहिं मतिलबु गन जो सोचे नथो सघे। उनखे हथ ठोकियो माना उनखे फासायो वेंदो आहे। ॻोठ वारा पाड़े वारा जेके आहिनि उनखे अॻिते वधण खां रोकींदा आहिनि। हालांकि जंहिंजे हथ में कलम हुजे उहो कॾहिं बि नथो करे सघे ऐं उहो बाशऊर आवाम बाशऊर जेके एजुकेटेड माण्हू आहिनि उहो कॾहिं बि इहे उनजे थिंकिंग में हूंदो ई कोन्हे। उहो फ्यूचर प्लानिंग कंदा आहिनि। सो असांजे ॻोठ में हिकिड़ो पहिरियों स्टूडेंट आहे जेको MPhil स्कॉलर आहे मेहरान यूनिवर्सिटी खां। उहो अॻिते निकिरणु चाहे थो त असांजे जेके ॻोठ वारा आहिनि जेके नेक्स्ट अपोज़िट धुर आहे त उनखे जेको आहे सो किराइण में पूरी आहे ऐं उनखे जेको आहे सो ब्रेक रखण में पूरी आहे ताकी इहो अॻिते न वधनि, ख़ानदान सुधरे न। मुतालबो इहो आहे त उन जेकी FIR ऐं कूड़ा केस लॻाया विया आहिनि त काइंडली उन्हनि शयुनि खे ॾिठो वञे, इंक्वायरीज़ कई वञे, उहे FIR जेकी आहे सो रद्द कई वञे, ख़तमु कई वञे। वेरीफाई करायो, इंक्वायरीज़ करायो त भई असल मामिलो छा आहे, उनखे असल मामले ताईं वठी अचण जी कोशिशि कनि। हीउ मामिलो जांच तलब आहे। आख़िर पुलिस खे एतिरो फ्री हैंड छो मिलियल आहे जो बिना जांच जे जंहिंखे वणेसि कूड़नि केसनि में फासाए थी छॾे। ज़ाहिद लाशारीअ जा वारिस इंसाफ़ जे ओसीड़े में आहिनि। ॾिसजे त खेनि इंसाफ़ मिले थो या न।